वीडियो में गाल कंदासीं हाय तकरार ड्रामा सीरियल के बारे में दोस्तों। उन जी तकरीबन 242 एपिसोड के बारे में गाल कंदासीं तो उन में छा थींदो दोस्तों, छाजे करे ईंदड़ जेतरा भी एपिसोड आहिनि उन में छा थींदो, छा कीअं मसलो हल थींदो दोस्तों। ड्रामा में कहिड़ा कहिड़ा किरदार अॻिते हली जेको आहे सो इन ड्रामाज़ में मरी वेंदा, मक़सद ड्रामाज़ में निकिरी वेंदा, वरी ॿिया नवां किरदार शामिल थींदा दोस्तों। हिन वीडियो में मुकम्मल ॻाल्हि कंदासीं। अगर वीडियो कंहिंखे बि तव्हांखे सुठो लगे तो असांजे चैनल के सब्सक्राइब करे, वीडियो के लाइक करे, सुठो कमेंट्स करे, पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी दींदा। तो अॻिते हलूं था पंहिंजे मेन टॉपिक दोस्तों। छा नवाब खान ऐं सिजावल खान पाण में ठा कंदा दोस्तों? छा अॻिते हली ड्रामे सीरियल में कहिड़ा कहिड़ा अॻियां नए एपिसोड में जेको आहे सो ॻाल्हियूं थींदियूं दोस्तों? कहिड़ा बिलावल खान अॻिते हली मीर खे जेको आहे सो मीर जी ग़लती माफ़ करे बचके दोस्तों? छा बिलावल खान मीर खे माफ़ करे? छा मूसा ऐं नवाब खान अॻिते हली पाण में जेको आहे सो टकराइबा दोस्तों? छा जहिड़ो थींदो अॻिते हली खून रेज़ी थींदी दोस्तों? इन दोस्तों जेके भी एपिसोड आहिनि दोस्तों ड्रामा सीरियल हाय तकरार के बारे में वो मुकम्मल तव्हांखे जेको आहे सो असां आगाह रखंदासीं ऐं जेको आहे सो अपडेट मुकम्मल दोस्तों। फायरिंग के नतीजे में मीर हाशुअ खे जेको आहे सो ज़ख्मी करे गोलियूं हणी जेको आहे सो फरार थी वेंदा दोस्तों। उन खां पोइ हाशुअ सां कहिड़ो मसलो? हाशु जॾहिं ज़ख्मी थियो त नवाब खान ऐं उन जा माण्हू जेको आहे सो जल्दी पुॼी विया हथियारनि सां। छा हाशुअ खे नवाब खान जा माण्हू खणी अस्पताल जेको आहे सो रसाईंदा? तो मूसा अहिड़ो आतंक मचाए ॾींदो दोस्तों, चारों तरफ़ जेको आहे सो रस्ता बंदि करे एॾी फायरिंग कंदो, शदीद जेको आहे सो जहिड़ो थींदो। उन जे नतीजे में छा सूरत हाल थींदी, कीअं थींदो? रईस नवाब खान छा पंहिंजे घरां ॿाहिरि निकिरी सघंदो? छा रईस नवाब खान जेको आहे सो महसूल थी रहंदो पंहिंजे जेको आहे सो नवाब खान जेको आहे सो उन जो जीअण ऐं ॿाहिरि निकिरणु जेको आहे सो इंतिहाई मुश्किल थी वेंदो ऐं नवाब खान चाहींदो, इहा ई कोशिशि कंदो जेको आहे सो रईस सिजावल खान सां जेको आहे सो ठाह जूं ॻाल्हियूं थियनि ऐं पाण में जेको आहे सो ठाह थी वञे दोस्तों। उहो रईस नवाब खान मुकम्मल चाहींदो त रईस सिजावल खान सां जेको आहे सो ठाह कजे दोस्तों। मज़ीद तव्हांखे वीडियो कीअं लॻो कमेंट सेक्शन में तव्हां पंहिंजो रायो ॾेई सघो था ऐं इंशाल्लाह नेक्स्ट एपिसोड में हे हो 242 एपिसोड दोस्तों। उन में 243 एपिसोड में छा थींदो उहे बि जल्द तव्हांजे लाइ